नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अव्हांखे ॾेखारींदासीं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा स्कूल। जीअं ई स्कूल खुलिया आहिनि, स्कूलनि में ॿारनि जी अटेंडेंस शुरू थी वई आहे ऐं जीअं सिंध सरकार पारां जारी कयल नोटिफिकेशन में 50% ॿारनि जी हाज़िरीअ सां स्कूलनि खे कंटिन्यू रखिणो आहे। उन सिलसिले खे क़ाइमु रखंदे हैदराबाद में तालीमी इदारा खुली चुका आहिनि। हिन वक़्तु भिटाई नगर जे हिकु स्कूल में मौजूदु आहियूं, जिते तव्हां ॾिसो था त SOPs ते अमल कंदे ॿारड़ा उस्ताद गॾु मौजूदु आहिनि। ॿार हिन वक़्तु पंहिंजी तालीम पिराइण में सरगर्म आहिनि, तालीम पिराए रहिया आहिनि, क्लासरूम में मौजूदु आहिनि। SOPs तहत उन ते अमल बि कंदे ऐं उन खां पंहिंजी तालीम बरक़रार रखे वेठा आहिनि। उन हवाले सां जो के हिन प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त ॿारनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं त हुननि खे कीअं पियो लॻे SOPs ते अमल कंदे स्कूलनि में पंहिंजी तालीम खे कंटिन्यू करणु। उस्तादनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ स्कूल आहिनि जेके हैदराबाद जा, उहे अव्हांखे विज़िट कराईंदासीं त उते SOPs ते अमल थिए थो या नथो थिए। कुझु स्कूलनि जूं निशानदेगियूं बि करायूं वेंदियूं त स्कूलनि में सरकारी तौर ते कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि जी खोट आहे। किथे स्कूल में फर्नीचर आहे त उस्ताद न आहिनि, जेकॾहिं उस्ताद आहिनि त फर्नीचर न आहे। या जेके गर्ल्स स्कूल आहिनि ख़ुशूसन उन्हनि में वाशरूम जी तमामु घणी शिकायत रही आहे त उते वाशरूम न आहिनि। बहरहाल हिन वक़्तु असां भिटाई नगर स्कूल में मौजूदु आहियूं। हिते टीचर मौजूदु आहे, कोशिशि करे टीचर सां ॻाल्हि ॿोल करायूं था। तव्हांजी बाबा कीअं स्कूल खुलिया आहिनि, तव्हां छा पिया सम्झो त ॿार जेके हीउ गैप रहियो आहे इलाही साथरो तक़रीबन 1.5 साल जो, इन गैप में जेको आहे सो ॿारनि जी जेका ज़हनी असर जेको उनजी तालीम में गैप पइजी वियो आहे, उहो अव्हांखे नज़र अचे पियो त वाक़ई थियो आहे? गैप त ज़ाहिर सी बात आहे जेको आहे त कोविड जे करे एतिरा टाइम स्कूल बंदि रहिया आहिनि कंटिन्यूअसली, ऐं विच में जेकॾहिं खुलिया बि आहिनि त कुझु एतिरे पीरियड लाइ खुलिया आहिनि जो माना ॿारनि जेकॾहिं कुझु लर्निंग वारो माना प्रोसेस हलियो बि आहे त ॿारनि उहो माना कंटिन्यू न करे सघिया आहिनि। उहो उन्हनि जो उहा शइ सॼी तक़रीबन माना विसारिया आहिनि। छो त पेरेंट्स गवर्नमेंट स्कूल्स आहिनि, पेरेंट्स घर में एतिरो तवजा ॾियनि कोन था ॿारनि ते। त हाणे कोशिशि इहा आहे त SOPs तहत इदारा खुलनि ऐं कंटिन्यू हलनि त जीअं माना ॿारनि जी तालीम जो जेको आहे त छा अथसि बहिरान जेको आहे उहो ख़तमु थी सघे। SOPs ते अमल करण जे लाइ तव्हांखे को ज़बरदस्ती करिणो थो पए या ॿार शौक़ में बि हिन SOPs ते अमल कंदा? जीअं हाणे सख़्तु गर्मी आहे, हिन वक़्तु जंहिं क्लासरूम में असां मौजूदु आहियूं त लाइट बि कोन्हे का, पखा बंदि आहिनि ऐं लाइट जो वॾो बहिरान आहे। उन बावजूदि ॿार ही मास्क पाइनि था त ज़ाहिर आहे त हिकिड़ो साह में मुंझ थिए थी। मासूम ॿार आहिनि, अॻ में हिननि जी इहा प्रैक्टिस न रही आहे। पर्सनली मुंहिंजे क्लास जे हिसाब सां त हिन ॿारनि में माशाअल्लाह सां मास्क जे हिसाब सां का मतिलबु परेशानी ज़ाहिर कोन थी थिए। इवन मां अञा कॾहिं कॾहिं लाइट जो इशू रहे थो पियो, तव्हांखे ख़बर आहे, त पोइ मां अञा थोरो चवंदी आहियां थोरो हेठि करे वठो त जीअं गर्मी वग़ैरह घणी आहे। बाक़ी न त ॿार माशाअल्लाह सां जीअं मास्क पाइनि था त मोकिलंदा आहिनि, उन्हनि खे पैदल लाइन कोन था। बाक़ी हा, नंढा ॿार आहिनि, थोरो घणो हिक ॿिए जे वेझो अचण जे हिसाब सां कनि था पिया। उहो टीचर ते थो डिपेंड करे त उहो उन्हनि खे ॾेखारे करे थोरो माना मुफ़ासिलो रखे ऐं उन्हनि खे ॿुधाईंदी रहे त बाबा थोरो स्पेस सां वियो, त उहो टीचर ते डिपेंड थो करे त उहो कीअं क्लास में मेंटेन करे थो। नाज़रीन हैदराबाद में मौजूदु आहियूं लोअर सेकेंडरी स्कूल शहबाज़ टाउन जे स्कूल में मौजूदु आहियूं। अव्हांखे ॾेखारियोसीं हिकु क्लासरूम ऐं वरी हीअ हिकु ॿिए क्लासरूम में आया आहियूं ऐं हिन ॿिए क्लासरूम में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं गॾु वेठियूं आहिनि। दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में जीअं ख़ासि तौर ते वॾा वॾा दुनिया जा मुल्क, पर जेकॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कजे, पाकिस्तान में सिंध जी ॻाल्हि कजे त सिंध में को एजुकेशन जो जेको तसवुरु आहे उहो तमामु घटि रहियो आहे। ऐं हिन वक़्तु जंहिं असां स्कूल में ऐं क्लास में मौजूदु आहियूं त उते शागिर्द बि आहिनि ऐं शागिर्दियाणियूं बि आहिनि। हिनखे को एजुकेशन चई सघिजे थो। सरकारी स्कूल, हायर सेकेंडरी स्कूल में अहिड़े क़िस्म जो माहौल ऐं उन्हनि खे फीमेल टीचर्स पढ़ाइनि पियूं ऐं उते मेल उस्ताद बि आहिनि। वरी उन ई क्लास में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं SOPs ते अमल कंदे पंहिंजो क्लास खे कंटिन्यू रखंदे उस्ताद पंहिंजी तालीम ॾेई रहिया आहिनि ऐं शागिर्द जेके हिन सख़्तु गर्मी में, जीअं मूं सवेर बि ॿुधायो त जेको बिजली जो बहिरान आहे उहो मजमूई तौर ते सॼे हैदराबाद में आहे। ख़ुसूसन जेकॾहिं हैदराबाद जी इंतिज़ामिया या हेस्को जी इंतिज़ामिया चाहे त हिन सुबुह जे टाइम ते जेको स्कूलनि जो टाइम आहे उन ते जेकॾहिं लाइट जो को ख़ासि बंदोबस्तु कयो वञे या जेकॾहिं तालीम खाते खे घुरिजे त अहिड़े क़िस्म जे स्कूलनि में जिथे जिथे सख़्तु गर्मी में ॿारनि जी रश थिए थी ऐं ॿारनि जा हुजूम थियनि था, उन्हनि खे जेकॾहिं जनरेटर या जेकॾहिं ॿी का
फैसिलिटी ॾिनी वञे त हिन सख़्तु गर्मीअ में जेका उनजी तालीम मुतासिर थिए थी उन तालीम खां मुतासिर थियल तालीम खां ॿारनि खे बचाए सघे थो। हिन वक़्तु मौजूदु आहियूं, इहे मांखे ॾेखारे रहिया आहियूं त क्लास रूम आहे ऐं क्लास रूम में मुकमिल SOPs ते अमल कंदे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं वेठल आहिनि। तमामु हिकिड़ी ख़ुशाइन ॻाल्हि आहे, तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे त हिकिड़े क्लास रूम में जिते शागिर्द आहिनि उन में शागिर्दियाणियूं बि मौजूदु आहिनि ऐं को एजुकेशन ते सरकारी स्कूलनि में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो माहौल ठाहियो पियो वञे त इहो ज़बरदस्त ऐं दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि जीअं असां को एजुकेशन ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं सिंध में इन्हनि शयुनि ते तमामु घणी तनक़ीद बि थींदी रही आहे मज़हबी बुनियादनि ते या कुझु अहिड़ा क़बीला आहिनि, अहिड़ियूं फैमिलियूं आहिनि, अहिड़ियूं ज़ातियूं आहिनि जेके को एजुकेशन ते एतिराज़ु कंदा आहिनि। ऐं हैदराबाद जहिड़े शहर में हिन शहबाज़ स्कूल में जेको आहे सो हीउ जेको स्कूल आहे उन में को एजुकेशन ते अमल थी रहियो आहे। उते टीचर्स बि मौजूदु आहिनि, मेल बि ऐं फीमेल बि। असां हिकिड़ी टीचर सां ॻाल्हि ॿोल कयूं था हिन स्कूल जे हवाले सां। बाबा हीउ जेको हिन वक़्तु स्कूल खुलिया आहिनि ऐं इलाही अरसे खां वठी तक़रीबन 1.5 खां 2 साल ॿार मुतासिर रहिया आहिनि ऐं तमामु इलाही सां गैप पइजी वियो, भले प्राइमरी खां वठी हायर सेकेंडरी ताईं, वरी हायर सेकेंडरी खां वधीक जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि ताईं शागिर्द तमामु किथे किथे ऑनलाइन क्लासिस हलिया, पर हीअ जेके सरकारी स्कूलनि में एतिरी फैसिलिटी न आहे जो ऑनलाइन क्लास हलनि। पंहिंजी कीअं तालीम रही ऐं तव्हां वरी इलाही अरसे खां पोइ शागिर्दनि पंहिंजनि सां मिलिया आहियो, सम्झो था त उहो जेको गैप अची वियो आहे उहो पाण हिन दौरान कवर करे सघूं था या ॿारनि खे एतिरो जल्दी में को ही कवर करणु त तमामु घणो मुश्किल आहे, छो जो हिननि खे तक़रीबन 2 साल थी विया आहिनि त हिननि जी माना सम्झो त एजुकेशन रुकियल ई रही आहे ऐं हिननि जा पेरेंट्स अहिड़ा आहिनि तमामु ग़रीब ऐं अणपढ़ियल आहिनि, हुननि जी त तवजह आहे ई कोन ॿारनि जे पढ़ाईअ ते, इन करे हिननि जी तालीम तमामु घणो पोइ ते हली वई आहे। हाणे छो जो पढ़ाई हुई कोन, इन करे ही कंहिं न कंहिं धंधे सां वञी लॻा आहिनि। कोई किथे वञी बीठो आहे, कोई खीर जे दुकान ते बीठो आहे त कोई माना गैरेज ते, कोई होटल ते, किथे न किथे वञी मसरूफ़ थी बना हुननि पंहिंजी ज़िंदगी मसरूफ़ करे ऐं कुझु पैसा माना घर जे लाइ कमाइनि था, घर जे ख़र्च जे लाइ। तव्हांखे सम्झ में अचे थी त उहा ज़हनी उसर आहे जेका अॻ में हुई, जीअं कंटिन्यू क्लासिस हलंदा हुआ, स्कूल हलंदा हुआ, उन में अॼु जे में फ़र्क़ु महसूसु थिए थो? न, फ़र्क़ु त कोन्हे, ॿारनि जी तादाद ओतिरी अचे पई, ॿार पाण विलिंगली अचनि पिया स्कूल, पाण माना शौक़ु आहे त उन्हनि खे पढ़णु SOPs त माना SOPs सां अचनि पिया ॿार, सभिनी खे मास्क आहे, सभु सोशल डिस्टेंसिंग में वेठा आहिनि ऐं मां त चवां थी अगरि स्ट्रिक्टली SOPs खे फॉलो कंदासीं त स्कूल हली सघंदा अॻिते ऐं असां बि कोशिशि कयूं पिया त सभु SOPs सां हलनि। को जेको एजुकेशन आहे उन ते अमल जहिड़ो हिन स्कूल में मूं ॾिठो आहे, इलाही स्कूल आहिनि हैदराबाद में, तमामु बहितरीनु प्राइवेट स्कूल बि आहिनि ऐं उन्हनि में बि पंहिंजी जॻह ते हिकिड़ो हिसाब, पर गवर्नमेंट जो स्कूल हूंदे ऐं हिन में अहिड़े क़िस्म जो डिसिप्लिन, अहिड़े क़िस्म जो ॿारनि ते जीअं असर ऐं ॿारनि जी जेके डिसेंट ड्रेसियूं या उन्हनि जी तालीम जे हवाले सां जंहिं बि क्लासरूम में वञिजे थो त उते मौजूदु आहिनि टीचर्स। स्कूल जी इलाही गैप थी वियो, ॿारनि में गैप अची वियो ऐं हाणे जेके खुलिया आहिनि SOPs ते अमल करण खां पोइ त SOPs ते जेकॾहिं अमल थींदो ऐं वाक़ई हिन क़िस्म सां जेकॾहिं स्कूलनि में अहिड़े क़िस्म जो माहौल रहंदो त स्कूल कंटिन्यू कया वेंदा, न त थी सघे थो त गवर्नमेंट जे वादे जेकॾहिं SOPs ते अमल न थींदो त वापसि उहे स्कूल वरी बंदि कंदासीं। कीअं पिया ॾिसो हिन गैप खे ऐं SOPs ते अमल जे बारे? सर, गैप त तमामु घणो थी वियो आहे, ॿारनि खे असीं उहो ई सम्झायूं पिया त तव्हां सम्झो 2 साल पोयां विया आहियो, हाणे तव्हां कोशिशि कयो उन ॻाल्हि खे त उन 2 सालनि खे असीं पाण पंहिंजी महिनत सां, सख़्तु महिनत सां कीअं कंट्रोल कंदासीं, कीअं कवर कंदासीं पंहिंजे कोर्स खे, त असीं पंहिंजी पूरी कोशिशि में लॻा पिया आहियूं पंहिंजे ॿारनि खे थोरो वधीक दिलचस्पी ॾियारण लाइ। जेको गैप थियो आहे त उहो तव्हांखे नज़र अचे थो ॿारनि में, तव्हां जीअं क्लास वठो था त 2 सालनि जो गैप हुयो त ॿारनि जी ज़हनी असर ऐं उन जूं जेका यादगिरियूं आहिनि उहे कमज़ोर थियूं हूंदियूं या उन्हनि जी पढ़ाई जो? बिल्कुलु सर, तमामु घणो गैप थी चुको आहे, उहा ई ॻाल्हि आहे त हाणे गैप कुझु मतिलबु असां ॿिन्हिनि ॿारनि जी ऐं उस्तादनि जी महिनत सां ई पूरो थी सघे थो, त इन में वालदेन जो बि माना ज़रूरी आहे त ॿार उहे पंहिंजे वालदेन ते ॿारनि ते वधीक तवजह ॾियनि घर में ख़ासि तौर ते, ईअं न त भई गवर्नमेंट इदारो आहे, असां कोशिशि कंदा आहियूं त असीं गवर्नमेंट उहो प्राइवेट वारो डिफरेंस ख़तमु करे छॾियोसीं। असां जेकॾहिं असांखे मेरिट ते आंदो वियो आहे त असां उन लाइ मतिलबु कोशिशि कंदासीं त असीं उन्हनि ॿारनि खे उहो डिफरेंस ख़तमु करे छॾियूं त गवर्नमेंट या प्राइवेट, इंशाल्लाह गैप पूरो थी वेंदो हलियो। गवर्नमेंट स्कूल में उहो प्राइवेट स्कूल वारो माहौल ॾिनो वियो आहे, सफ़ाई सुथराई खां वठी ॿारनि जी ड्रेसिंग ताईं ऐं ॿारनि जे
जेको एंटरटेनमेंट जूं शयूं जेके जीअं प्राइमरी जा ॿार आहिनि प्राइमरी लेवल जा उन्हनि खे उहे समूरियूं फैसिलिटीज़ ॾिनियूं वयूं आहिनि जेके प्राइवेट स्कूलनि में हूंदियूं आहिनि। हलूं था अॻिते हैदराबाद जा ॿिया बि स्कूल आहिनि ऐं ॿिया हिन स्कूल जा कुझु क्लास रूम उस्तादनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। कोशिशि कंदासीं त जेतिरो बि हिन प्रोग्राम जे टाइम जे मुनासिबत सां मुख़्तलिफ़ स्कूल हुजनि तव्हांखे विज़िट करायूं। हिन स्कूल जो जेको हेड मास्टर साहबु आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर टीचर ऐं जेके जीअं मूं सवेर चयो त जेके नवां उस्ताद नौजवान आया आहिनि जेके कमीशन पास करे हिननि प्राइमरी तोड़े हायर सेकेंडरी स्कूलनि में उस्ताद थी आया आहिनि उन्हनि तमामु महिनत कई आहे। उन्हनि महिनत जो नतीजो जेको आहे उहो हिन स्कूल में ॾिठो त केतिरे क़िस्म जो ॿारनि जे तालीम खे बहितर बनाइण लाइ सिस्टम कयो आहे। साईं हीउ जेको स्कूल आहे अव्हांजो हिन स्कूल में तमामु एजुकेशन सुठी ॾिठी ॿारनि जो डिसिप्लिन जेकॾहिं जो अहिड़े क़िस्म जा ॿिया उस्ताद ॿिया पंहिंजे स्कूलनि में नथा करे सघनि छा तव्हांखे गवर्नमेंट वधीक फंड ॾिए थी इन जो सबबु छा आहे? सही सबबु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त माण्हू जी नियत हुजे न कमु करण जी जेकॾहिं नियत हुजे त मां सम्झां थो त ॾुखे खां ॾुखी मंज़िल बि माण्हू अचीव करे हासिलु करे वेंदो आहे। असल शइ इहा आहे त हिकिड़ो ॾिसो न हिकिड़ो जेकॾहिं हेड मास्टर छा बि करणु चाहे इदारे जो सरबराह छा बि करणु चाहे जेकॾहिं अमलो उन सां कोऑपरेट नथो करे उहो जेकॾहिं उनजो ॿांह ॿेली नथो थी बीहे त उहो कुझु नथो करे। अंग्रेज़ी में हिकिड़ी कहावत ॾींदा आहिनि त टीम वर्क इज़ अ ड्रीम वर्क। टीम वर्क जेको आहे उहो तमामु घणो ज़रूरी आहे। सो हिन इदारे में कोशिशि असां बिल्कुलु वरिती आहे। उन में उस्ताद जेके आहिनि उहे मुंहिंजा ॿांह ॿेली आहिनि ऐं फंड वग़ैरह उहो ई अचे थो जेको ॿियनि स्कूलनि खे मिले थो। 2018 खां पोइ त असांखे हिते SMC बि कोन आई आहे। 2018 में लास्ट SMC मिली हुई उन खां पोइ का बि SMC हिते असां वटि कोन आई आहे। स्वीपर असां वटि कोन्हे। स्वीपर जी सैलरी असीं पंहिंजे पॉकेट मां ॾींदा आहियूं। फर्नीचर वग़ैरह जी खोट हुई काफ़ी पोइ उहो बि असां माना शुरू में SMC वग़ैरह जेका हुई उन मां फर्नीचर जी खोट पूरी कई आहे। वॾी महिरबानी। नौजवान टीचर असां सां गुल लिगारी बि मौजूदु आहे। गुल कीअं पिया सम्झो मजमूई तौर ते हैदराबाद बल्कि सॼी सिंध जी ॻाल्हि कजे त जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में तमामु खोट आहे मामलनि जी। मूंखे किथे फर्नीचर कोन्हे किथे उस्ताद कोन्हनि जीअं हिते साईं ॿुधायो त असां पटे वालो कोन्हे माली कोन्हे अहिड़े क़िस्म जूं शयूं। पोइ स्कूल बहिरान में था रहनि ॿारनि जो तालीम जो जेको सिलसिलो आहे उहो अणपूरो रहिजी थो वञे। जेको बजट आहे उहो प्रॉपर नमूने सां इस्तेमालु नथो थिए ऐं उहो मतिलबु कि कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो हर साल कुझु न कुझु जेको बजट आहे उहो कोलैप्स थी वेंदो आहे ऐं उहो ज़ाया थी वेंदो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में अगरि 5 सालनि में अगरि 2 साल बि बजट सही नमूने सां इस्तेमालु थिए त मुंहिंजे ख़्याल में इहा जेका फर्नीचर जी खोट आहे इहा ख़तमु थी वञे। जीअं त मेरिट वारा उस्ताद आया आहिनि उन्हनि पंहिंजी कोशिशि कई आहे छो जो उहो कंहिं ते थोरो नथा कनि उहो पंहिंजो फ़र्ज़ु ऐं अल्हम्दुलिल्लाह असां जॾहिं खां NTS पास जेके आहियूं टीचर असां आया आहियूं असां पंहिंजो कमु कयो ऐं असां कंहिं ते थोरो नथा कयूं ऐं अॻिते बि कंदा रहंदासीं छो जो हे जेके सरकारी स्कूलनि में जेके ॿार आहिनि उहे बि असांजा पंहिंजा ई आहिनि ऐं जेके वालिदीन छॾे था वञनि उहे बि लाज़मी असांजे आसिरे ते छॾे था वञनि। अगरि असां जेको आहे सो सुठे नमूने सां कमु न कंदासीं त मुंहिंजे ख़्याल में अॼु जेका तव्हां एनरोलमेंट ॾिठी आहे ऐं उस्तादनि जी महिनत ॾिठी आहे त शायदि उहा तव्हांखे नज़र न अचे आहे। नाज़रीन मौजूदु आहियूं गवर्नमेंट प्राइमरी गर्ल्स स्कूल भिटाई टाउन में। ही स्कूल में मौजूदु आहियूं ऐं सरकारी स्कूल आहे। सरकारी स्कूल में जीअं SOPs ते अमल कराइण जे हवाले सां स्कूल हलनि पिया ऐं ॿार जेके थोरा अचनि था जीअं सिंध हुकूमत जो नोटिफिकेशन जारी थियो आहे त 50% ॿारनि जी हाज़िरीअ सां तालीम खे बरक़रार रखियो वञे तालीम हलाई वञे उन हवाले सां ही ॿार मौजूदु आहिनि। बाबा तव्हां कहिड़े क्लास में आहियो? 5 क्लास जी। तक़रीबन साल ॾेढ स्कूल बंदि हुआ कोरोना जे करे घरनि में वेठा हुते पढ़ियो ट्यूशन में या घरनि में या सिर्फ़ु मोबाइल में हलायो? ये ट्यूशन पढ़ियासीं। ट्यूशन पढ़ियो? हा। ऐं पढ़ाई कंटिन्यू रखियो? हा। हाणे कीअं स्कूल अचो था त मज़ो आहे? स्कूल जीअं साल ॾेढ खां पोइ वरी पुरानियूं सहेलियूं मिलियूं हूंदव दोस्त मिलियूं हूंदव? असांखे स्कूल में ॾाढो मज़ो ईंदो आहे। जॾहिं घर में हूंदा आहिनि पोइ मज़ो न ईंदो आहे। अच्छा जी हा। पर स्कूल में बिजली बि बंदि थी रहे उनजे हवाले सां कीअं डिस्टर्ब थियो था? जी हा गर्मी ॾाढी थींदी आहे। घणो टाइम बिजली बंदि थी रहे? 1 घंटा 2 घंटा ईंदी।
डॉक्टरानी थींदी इंजीनियर थींदी असां वॾा थी डॉक्टर न थींदसि डॉक्टरानी हा। तव्हांजो वालिद साहब छा कंदो आहे? रिक्शा हलाईंदो आहे। रक्षा हलाईंदो आहे। जी हा। तव्हां भला सरकारी स्कूल में पढ़ियो प्राइवेट में छो न पढ़ियो? असां वटि पैसा कान तंहिंजे करे सरकार में पढ़ियासीं। पैसा न हिननि जे करे जी हा। सम्झो था हिते तव्हांखे तालीम सुठी थी मिले? जी हा। पढ़ी सुठो थो वञे? हा टीचर्स पढ़ाइनि थियूं? तमामु सुठा आहिनि टीचर हिते। जी हा। हुन कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? 5 हीउ जेको मास्क पायूं था पाण, मास्क जे करे तकलीफ़ थिए थी गर्मी ऐं साह में? न एॾी न थींदी आहे। हा, तव्हां मास्क पाए ईंदा आहियो रोज़ाना स्कूल? हा रोज़ाना पाईंदा आहियूं। स्कूल खुलिया आहिनि, मज़ो अचे थो या अञा चओ था घर में हुजे? ॾाढो मज़ो। टीवी ॾिसिजे, ड्रामा ॾिसजनि? ॾाढो मज़ो थो अचे स्कूल अची। स्कूल में अचे थो? हा घर में नथो अचे। नाज़रीन, गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल भिटाई टाउन में मौजूदु आहियूं ऐं भिटाई टाउन जी हीअ जेका गवर्नमेंट गर्ल्स स्कूल आहे सेकंड शिफ्ट आहे। सुबुह जो ॿारड़ा पढ़नि था, बॉइज़ स्कूल थिए थो ऐं शाम जे टाइम ते हिते गर्ल्स स्कूल क़ाइमु आहे। बिल्डिंग न हुजण जे करे हिकु बिल्डिंग खे ॿिनि जेको आहे सो स्कूलनि में विरायो वियो आहे। गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जी हेड मिस्ट्रेस असां सां मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अॼु इलाही अरसो थी चुको आहे, तक़रीबन 1.5 साल 2 साल ॿारड़ा उस्ताद सभु डिस्टर्ब हुआ करोना जे करे, स्कूल बंदि हुआ ऐं हाणे जेको खोलिया अथऊं SOPs ते अमल करण जे हवाले सां त SOPs ते अमल करे ॿारनि खे पढ़ायो। कीअं पिया ॾिसो ॿारड़ा अचनि था, ॿारनि जो शौक़ु आहे ऐं सम्झो था त ॿारनि जो जेको गैप थियो आहे उन गैप में असां हिन जेको थोरो टाइम मिलंदो उन में कवर करे वठंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॿार जेको आहे सो असां त पंहिंजे स्कूल खोलियो आहे, SOPs खे फॉलो कयो आहे, पर जेके ॿार आहिनि उहे तमामु घटि था अचनि। माना मुश्किल थिए थी असांखे ॿारनि खे जेको आहे सो वरी मोटिवेट करे स्कूलनि में अचण लाइ, पर ॿारनि में जेके ॿार अचनि था उन्हनि में जज़्बो आहे ऐं असां कोशिशि बि कयूं था त जेको असांखे नंढो थोरो गैप मिलियो आहे त उन्हनि में वधि खां वधि असां उन्हनि खे जेको आहे सो तालीम ॾियूं, उन्हनि खे जेका असांखे नॉलेज आहे असां उन्हनि खे ॾियूं ऐं ॿारनि में बि शौक़ु आहे त असां वधि खां वधि जेको आहे सो इल्मु हासिलु कयूं, तालीम हासिलु कयूं। मतिलबु जॾहिं लाइट बंदि थिए थी स्कूल में त छा उन वक़्तु ॿारनि जा? तव्हां पाण सम्झी सघो था, छाकाणि हिन स्कूल में इवनिंग शिफ्ट आहे ऐं 2 बजे खां वठी 4 बजे ताईं लाइट हूंदी न आहे। असां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1.5 कलाक लाइट हूंदी आहे। उन में असां जेको आहे सो न सोलर सिस्टम आहे न UPS आहे, कुझु बि न आहे। जीअं तीअं करे असां जेको आहे सो ॿारनि खे पढ़ायूं था, पर तमामु घणो लॉस थींदो आहे। के ॿार बेहोश थी था वञनि, के तबियत ख़राबु थी वञे, के छा था थियनि। पोइ इहो जेको लाइट जो लोड शेडिंग जो मसइलो आहे, इन जे करे बि असां वटां ॿार जेको आहे सो घणो निकिरी विया आहिनि। उस्तादनि जो चवणु आहे त सरकारी मुलाज़िमनि जूं जॾहिं पघारूं बंदि करण जे हवाले सां सिंध हुकूमत ऑर्डिनेंस जारी कयो त सिंध हुकूमत त उन्हनि खे पघारूं न मिलंदियूं जेसिताईं वैक्सीनेशन न कराईंदा। उनखे फॉलो कंदे उस्तादनि बि तक़रीबन 90% टीचर्स हुजनि फीमेल या टीचर हुजनि, उन्हनि 90% वैक्सीनेशन कराए छॾी आहे। बाक़ी के अहिड़ा उस्ताद आहिनि जेके परे परे रहनि था या ॿाहिराड़ी वारा स्कूल आहिनि जिन खे फैसिलिटियूं न आहिनि वैक्सीनेशन कराइण जूं, उहे रहिजी विया आहिनि। उन्हनि ते बि अमल कराइण जे लाइ जेको आहे सो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे भिटाई नगर जो गर्ल्स प्राइमरी स्कूल ॾेखारियूं था जिते ॿार वॾे शौक़ सां पढ़नि था ऐं SOPs ते अमल थी रहियो आहे। उस्ताद हुजनि या जेके शागिर्द हुजनि, शागिर्दियाणी हुजनि, मास्क पातल आहिनि ऐं ॿार जीअं जंहिं बुनियादनि ते हुयो त हिकु डेस्क ते 2 ॿार वेहंदा या हिकु अलॻि अलॻि करे वेहंदा, उन ते मुकमिल तौर ते अमल करायो थो वञे। जेके टीचर्स आहिनि उन्हनि अमल दरामद करायो आहे। हीअ ॿी शिफ्ट आहे भिटाई नगर जी जेका गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे। सुबुह जी शिफ्ट में हिते बॉइज़ हूंदा आहिनि। नाज़रीन, भिटाई टाउन गर्ल्स प्राइमरी स्कूल में मौजूदु आहियूं ऐं भिटाई टाउन जो जेको हीउ गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे हीउ शाम जी शिफ्ट में हलंदो आहे। सुबुह जो हिते बॉइज़ स्कूल क़ाइमु आहे। बिल्डिंग न हुजण जे करे हिन स्कूल में 2 जेके स्कूल आहिनि, हिन इमारत में 2 स्कूल हलनि था पिया। उन सिलसिले में SOPs ते मुकमिल तौर ते अमल कयो थो वञे। उस्ताद हुजनि, थोरे शागिर्द हुजनि, उन्हनि मुकमिल अमल कयो आहे। क्लास टीचर्स पंहिंजे क्लास में मौजूदु आहिनि ऐं हिन में शागिर्दियाणियूं त आहिनि, पर काफ़ी शागिर्द बि नज़र अचनि था जेके शागिर्द बि हिते हिन स्कूल में दाख़िल आहिनि। ॻाल्हि ॿोल कयूं था टीचर्स सां। कीअं पिया ॾिसो हीउ जेको तक़रीबन 1.5 साल 2 साल स्कूल बंदि हुआ, 15 ॾींहं लाइ खुलनि पिया, वरी बंदि थी वञनि। इम्तिहान बि प्रोमोट ज़रिए ॿारनि खे 9 मां 10 में आंदो वियो, 10 में ऐं प्राइमरी जा बि ईअं ई थिया आहिनि। इहो जेको गैप थियो आहे इलाही सातरो, इहो पाण कीअं कवर करे सघूं था? इहो ॿारनि खे माशाल्लाह ॿार त हाणे जीअं स्कूल खुलिया आहिनि अचनि पिया, त हाणे असीं त कोशिशि करियूं पिया त ॿारनि खे कवर कराए वठूं ताकी हिननि जो जेको आहे नुक़सानु थियो आहे 2 सालनि में या 1.5 साल में उहो पूरो थी सघे। कोशिशि त असांजी इहा ई आहे उस्तादनि जी, छो त असां
तक़रीबन ॿार बि हाणे माशाल्लाह अचनि पिया, हाज़िर थियनि पिया तक़रीबन सभु, ऐं हाणे जेको आहे सो कवर करण जी कोशिशि करियूं पिया हिननि खे। ॿियो एजुकेशन खाते ऐं सिंध हुकूमत स्कूलनि जे खोलण जो हिकिड़ो शर्त रखियो त उहे स्कूल हलाया वेंदा कंटिन्यू जिन जा उस्ताद 100% वैक्सीन कराईंदा ऐं वैक्सीनेशन उन जी थियल हूंदी। सम्झो पिया त पाण अलाह जो शुक्र आहे असांजे स्कूल जी 100% आहे वैक्सीन, 100% आहे वैक्सीन। तव्हां चेक बि करे सघो था, पर असांजे उस्तादनि जी 100% आहे, इन करे असांजो कंटिन्यू स्कूल हलंदो। वॾी महिरबानी। ॿी टीचर ते असां मौजूदु आहियो, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। कीअं पिया सम्झो स्कूल खुलिया आहिनि ऐं स्कूलनि जे खुलण खां पोइ ॿारनि जी हाज़िरी उहा मुकमिल थिए थी, अचनि था ॿार शौक़ सां, ऐं उस्तादनि जो छा पोज़ीशन आहे, स्कूल सां कहिड़ा मसइला आहिनि? स्कूल सां त जाम मसइला आहिनि, उहो त जीअं फर्नीचर वग़ैरह जो मसइलो आहे, पर हीअ जेको 2 सालनि जो 1.5 साल जो जेको ॿारनि में गैप थियो आहे, उन में ॿारनि जी पढ़ाई जो इलाही लॉस थियो आहे। उन सां इहो आहे असां पाण टीचर्स माना हिकिड़ो विलिंग आहियूं त ॿार अचनि ऐं असां उन्हनि खे पढ़ायूं, छो जो हीअ जेके घर वेही जेको हिननि जी स्टडीज़ जो लॉस थियो आहे, उहो असां गैप उहो कवर करण जी कोशिशि कयूं, ऐं इन करे असां पढ़ाई स्टार्ट माना तेज़ी सां स्टार्ट करे चुका आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो स्टाफ बि माना फुल वैक्सीनेटेड आहे, इन करे ऐं स्कूल खुलण खां पहिरीं असां फुल 100% वैक्सीनेटेड थी वियासीं, ताकी असां ॿारनि खे सुठी तालीम ॾेई सघूं। जेको स्कूल जो गैप हुयो, ॿारनि जूं मोकलूं हुयूं कोरोना जे करे, ॿारनि घरनि में मोबाइल फ़ोन इस्तेमालु कया, टीवी ॾिठी, फिल्मूं ॾिठियूं, गेमियूं हलायूं, ऐं हाणे जेके ॿार अचनि था तव्हां सम्झो था शौक़ सां था अचनि, उहो जेको ॿार जो हिकिड़ो पंहिंजो ॿाराणपो हूंदो आहे शौक़ सां अचनि था, या वालिदैन ज़बरदस्ती मोकिलीनि था उतां, उनजी बॉडी लैंग्वेज ऐं उनजे पाण अचण मां ई तव्हां महसूसु कंदा हूंदा, उस्ताद आहियो, टीचर आहियो, ज़ाहिर आहे त ॿारनि जो शौक़ु आहे स्कूल में अचण जो? हा, ॿार असांजे स्कूल जा एटलीस्ट मां इहो नोट कयो आहे शुरू खां वठी, असांजा ॿार इलाही माना शौक़ सां पढ़ंदा आहिनि, पाण ईंदा आहिनि, भले वालिदैन वग़ैरह इन्हनि में मां ॾिसंदी बि आहियां, पर वालिदैन बि मोकिलीनि था, ज़रूरु वालिदैन जी त ज़िम्मेदारी आहे, पर ॿारनि खे बि शौक़ु आहे। सरकारी स्कूलनि में असांजी सिंधी पढ़ाई तमामु बहितरीनु आहे, प्राइवेट स्कूल में इंग्लिश खे घणी अहमियत ॾियनि, असांजे सिंधी स्कूलनि में प्राइमरी स्कूलनि में सिंधी खे घणी अहमियत ॾिनी ऐं तव्हां ॾिसंदो अगरि तव्हां कॉम्पिटिशन करियो हुन प्राइवेट स्कूल जो ऐं हुनजो गवर्नमेंट स्कूल जे ॿार जो, त गवर्नमेंट स्कूल जे ॿार खे सिंधी ईंदी बनिस्बत प्राइवेट स्कूल जे, इन करे प्राइवेट स्कूलनि में इंग्लिश घणी थी पढ़ाई वञे, सिंधी खे अहमियत नथी ॾिनी वञे घणी। हिते बि इंग्लिश असां पढ़ायूं था, हिते त मां पाण इंग्लिश जी टीचर आहियां, मां हिननि खे स्पीकिंग क्लासिस कराईंदी आहियां, ग्रामर कराईंदी आहियां, रीडिंग कराईंदी आहियां, मां पाण हिकिड़ो इंग्लिश खे कवर कंदी आहियां, त इहो असांजो माना मां सम्झां थी त गवर्नमेंट स्कूल वधीक बहितर आहिनि, पर माण्हुनि जो माइंड सेट थी वियो आहे त प्राइवेट स्कूल बहितर आहिनि, त इन करे हू तरजीह था ॾियनि त असांजा ॿार प्राइवेट स्कूल में पढ़नि, बसि इहो ई मसइलो आहे, ॿियो कोई मसइलो न आहे। नाज़रीन, इहो तव्हांखे ॾेखारियासीं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जो विज़िट करायो आहे, मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेके उस्ताद आहिनि, शागिर्द ऐं उतां जो स्टाफ आहे, तक़रीबन हैदराबाद जे स्कूलनि में जेको वैक्सीनेशन जो सिलसिलो आहे स्टाफनि जो, ख़ासि तौर ते उस्तादनि जो, उहो 90% जंहिं स्कूल में मौजूदु आहियूं हिन में त 100% थियो आहे, पर मजमूई तौर ते 90% उस्तादनि जी वैक्सीनेशन थियल आहे। बाक़ी ॻाल्हि रही ॿारनि जे वालिदैन जी, जीअं हुकूमत जे नोटिफिकेशन में इहो बि वाज़िह तौर ते लिखियलु आहे त ॿारनि जे वालिदैन जी वैक्सीनेशन बि तमामु ज़रूरी आहे, ऐं ॿारनि खां सर्टिफिकेट वरिता वञनि त तव्हांजे वालिदैन जी वैक्सीनेशन थियल आहे या न थियल आहे। अॼु तव्हांजे असांजे समूरनि सिंधी माण्हुनि जे आवाज़ खां पोइ ई स्कूल खुलिया आहिनि ऐं स्कूलनि जो कंटिन्यूअस सिस्टम शुरू थी चुको आहे। जेको गैप पियो आहे न, गैप खे कीअं ख़तमु कबो, तव्हां उन हवाले सां थोरो ॿुधायो असांखे। ऐं शहर रिज़वी आहियां, ऐं सिंध गवर्नमेंट जो जेको रवैयो रहियो हिन असांजे एजुकेशन सिस्टम सां, सो इलाही ग़लति रहियो, छो त जेकॾहिं हीअ बीमारी हुई जेका आई असां वटि, ऐं हीअ जेके जरासीम आयो, त उन जे लाइ ही सॼी जेके मुहिम हली, उन में सॼीअ में जेको तव्हां इदारा बंदि कया ऐं तव्हां जेके पब्लिकली प्लेसिस बंदि कयूं, पोइ वरी तव्हां उहे खोलियूं, ठीकु आहे, ऐं उन जे खोलण खां पोइ तव्हां स्कूल कोन खोलिया।
नाज़रीन, गुल उर्सानी हाई स्कूल में मौजूदु आहियूं। गुल उर्सानी हाई स्कूल हैदराबाद जो मशहूरु स्कूल आहे ऐं प्राइवेट स्कूल आहे। हिते ख़ासि तौर ते सिंधी ॿोलीअ खे अवलियत जे बुनियादनि ते पढ़ायो वेंदो आहे। प्राइवेट स्कूलनि में तक़रीबन इहो ॿुधायो वेंदो आहे त इंग्लिश ते वधीक ध्यानु ॾिनो वेंदो आहे, पर हिन स्कूल में जेको प्राइमरी हुजे या हायर सेकेंडरी हुजे उन में सिंधीअ ते तमामु घणो ध्यानु ॾिनो वेंदो आहे। उन हवाले सां हिन स्कूल में मौजूदु आहियूं। हिन स्कूल में बि साॻी पोजीशन आहे त SOPs त अमल कराईंदे उस्ताद हुजनि, तोड़े शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं उहे मौजूदु आहिनि ऐं उहे बाक़ाइदे मुकमिल तौर ते उन SOPs ते अमल आहे जारी। ऐं 50% ॿारनि जी हाज़ुरी खे यकीनी बणाईंदे हिकिड़े ॾींहुं शागिर्द त ॿिए ॾींहुं शागिर्दियाणियूं या मुख़्तलिफ़ जेके क्लास आहिनि उन्हनि क्लास जे शागिर्दनि खे घुरायो थो वञे त जीअं 50% हाज़ुरी हुजे। उन हवाले सां असां सां मौजूदु आहे हिन स्कूल जो एडमिनिस्ट्रेटर साहब, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। सर, हीअ जेको स्कूल खुलिया आहिनि ऐं हिन वक़्तु मजमूई तौर ते 1.5-2 साल जो गैप रहियो आहे, हिन 2 साल जे गैप खां पोइ स्कूल खुलिया आहिनि, कीअं पिया सम्झो त ॿारनि जो जेको हीउ गैप आहे प्रमोट थी ॿार आया आहिनि 8वीं खां 9वीं में, 6वीं खां 7वीं में, कीअं इहो कवर थी सघंदो? साईं, असल में जेको गैप रहिजी वियो आहे कोविड जे करे उन खे भरणु त तमामु घणो मुश्किल आहे ऐं तमामु घणनि ॾींहंनि खां पोइ उहो उनजो पूरो थी सघंदो। पर उहो बि उन शर्त ते जॾहिं स्कूल मुसलसल हलनि। जेकॾहिं मुसलसल नथा हलनि ऐं वरी बि जेकॾहिं सिचुएशन ख़राब थी वञे ऐं वरी बि स्कूल बंदि था थी वञनि त इहो वॾो हिकिड़ो गैप अची वेंदो जेको गैप भरिजी न सघंदो। असां वटि हींअर जेके बि नयूं एडमिशन्स अचनि पियूं त उन में हिकिड़ो वाज़े असांखे फ़र्क़ु ॾिसण में अचे थो त ॿारनि खे जेके एडमिशन वठणु अचनि था 4थे में 5 में 1 में 2 में त उन में वाज़े फ़र्क़ु ॾिसण में अचे थो त ॿारनि खे अचे कुझु ई कोन थो। त इन जे करे असां 0 क्लासिस खां स्टार्ट करियूं था। उन्हनि खे हिकिड़ो 0 क्लास असां अलॻि सां ठाहियो आहे ऐं उन्हनि खे उतां खां स्टार्ट कयो आहे ऐं हफ़्ते में 3 ॾींहं असां बॉइज़ खे सॾे रहिया आहियूं ऐं 3 ॾींहं गर्ल्स खे सॾे रहिया आहियूं। बहरहाल उहो वॾो हिकिड़ो फ़र्क़ु अची वियो आहे, वॾी हिकिड़ी गैप अची वई आहे, उन खे भरण लाइ असांखे काफ़ी महिनत जी ज़रूरत आहे। हीअ त पंहिंजो ख़ानगी स्कूल आहे। ख़ानगी स्कूलनि में तक़रीबन SOPs ते मुकमिल तौर ते अमल कयो थो वञे, पर उहे स्कूल बि आहिनि सरकारी स्कूल तोड़े ख़ानगी स्कूल जेके नंढा स्कूल हिकिड़े कमरनि में बंगला किराए ते वठी माण्हुनि ठाहिया आहिनि ऐं तमामु 16 नंढा क्लास जंहिंजा उन्हनि में 50 शागिर्द। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी कंडीशन रही त सिंध हुकूमत एजुकेशन खाते वरी वार्निंग ॾिनी आहे त स्कूल बंदि कराए सघूं था ऐं तालीमी सिस्टम खे वरी बंदि कबो। सम्झो था त उहे कीअं अमल कराइजे ऐं उन्हनि जे लाइ छा तव्हां वटि तजवीज़? ॾिसो, हुकूमत सिंध त पंहिंजी जॻह ते हिकिड़ो सही करे थी त जेकॾहिं कोविड जो वधी थो वञे रेशो त स्कूल बंदि करे थी। उन सां त को बि इख़्तिलाफ़ न आहे त स्कूल बंदि करणु घुरिजनि जेकॾहिं कोविड वधी थी वञे त। बाक़ी सवाल इहो आहे त जेके नंढा इदारा आहिनि त उन्हनि ते थोरो सख़्तीअ सां रेगुलर पंहिंजो हुअणु घुरिजे, चेक हुअणु घुरिजे, गवर्नमेंट जो रेगुलेशन हुअणु घुरिजे। जॾहिं गवर्नमेंट ॾिसे थी नंढड़नि बंगलनि में नंढड़नि कमरनि में हिकिड़नि में स्कूल हली रहिया आहिनि त उन्हनि में उन हिसाब सां उन रेशो जे हिसाब सां ॿार विहारे। ॾिसो त ॿार या उस्ताद अमल कंदा आहिनि SOPs ते? असल में मुसलसल स्कूल बंदि रहण जे करे ॿारड़ा ऐं उस्ताद जेके आहिनि घर में वेही हिकिड़ो फेडअप थी विया हुआ, हिकिड़ा परेशानी वारे माहौल में अची विया हुआ। हाणे जीअं त वरी हिकिड़ो रूटीन शुरू थियो आहे त ॿारनि में बि तमामु घणो जोश जज़्बो आहे, टीचर्स में बि जोश जज़्बो आहे। जेको ॿारनि जो लॉस बि थियो आहे, जेको स्कूल बंदि रहण जे करे कोशिशि त कई आहे ऑनलाइन एजुकेशन ॾियण जी, पर जेका फिज़िकल एजुकेशन थिए थी उनजो रिज़ल्ट ऑनलाइन में अञा नथो थी सघे, छाकाणि त असां वटि अञा इहा शइ मुरवज न आहे। स्कूल खुलण खां पोइ छा था सम्झो त SOPs ते अमल थिए पियो मुकमिल तौर ते? जी बिल्कुलु थिए पियो। असां पाण करायूं पिया, माशाल्लाह पेरेंट्स बि असां सां तावन कयो आहे। उहे बि ॿारनि खे मास्क वग़ैरह पाराए मोकिलीनि था, सैनिटाइज़र यूज़ करियूं था सुबुह जो ब्रेक में ऐं बाक़ाइदा बिल्कुलु SOPs जे हिसाब सां ई असां हलूं पिया। अॼु हीअ जेको स्कूल खुलिया आहिनि SOPs ते अमल कराइण जे हवाले सां शर्त विधो वियो आहे त इन तहत स्कूलनि खे खोलियो वियो आहे। सम्झो पिया त हीअ कंटिन्यू असां इन ते अमल कराए सघूं था समूरा में, सिर्फ़ु तव्हांजे स्कूल जी न पर मजमूई तौर ते सरकारी स्कूल हिकिड़ा उहे आहिनि जेके नंढे इलाइक़नि में ॿाराड़ी जा नंढड़ा स्कूल आहिनि जिते मास्क वठण बि माण्हू जे लाइ वॾो मसइलो आहे त रोज़ानो जे बुनियाद ते 10 रुपया भरे मास्क वठे। सम्झो था त इन ते अमल थींदो? कोशिशि त पूरी कंदासीं, कोशिशि पूरी कंदासीं।
त इन ते अमल कराए वञूं ॿारनि खे ऐं पेरेंट्स खे, त जेतिरो अमल थी सघंदो ओतिरो सुठो आहे। अच्छा मतिलबु हीउ जेको गैप थियो आहे 1.5-2 साल जो, ॿार मुकमिल तौर ते स्कूल बंदि आहे, वॾनि स्कूलनि प्राइवेट स्कूलनि त ऑनलाइन क्लासिस बि वरिता, किन पेपर बि वरिता, ऐं इन जे करे भले जेकॾहिं फिज़िकल जेका एजुकेशन आहे उन में ऐं ऑनलाइन में बि इलाही साथरो फ़र्क़ु आहे, इहो गैप कीअं पूरो थींदो? मैनेजमेंट असांखे जेके इंस्ट्रक्शन्स ॾींदी आहे उन जे हवाले सां त अगरि असां अमल कयूं था त असांजो गैप ईअं त हू जेको असां रेगुलर वे में पढ़ाईंदा आहियूं उहा त बिल्कुलु सेपरेट ॻाल्हि आहे, उन में त असां कराए सघूं था, सभु कुझु कराए वेंदा आहियूं। बाक़ी ऑनलाइन में थोरो असां सां पेरेंट्स बि कोऑपरेटिव थियनि ऐं असां जेको आहे उस्ताद हुननि सां इलाही कोऑपरेटिव हूंदा आहियूं, त इन हिसाब सां इहो गैप पूरो थी सघे थो अगरि पेरेंट्स बि असांखे ओड़ो रिस्पॉन्स ॾींदा। एजुकेशन सां ज़ुल्म आहे ऐं तव्हां सम्झो था त पाकिस्तान जेको आहे उहो एतिरो अॻिते कान्हे जो ऑनलाइन ऐं उहे शयूं वठी सघे। फेस टू फेस जेकी हूंदी आहे लर्निंग उहा हिकिड़ी इनखे वर्ल्ड जेको आहे मञियो आहे त भई फेस टू फेस रीडिंग लाइ कामयाबी आहे ऐं हिननि जो इलाही नुक़सान थी चुको आहे। ऐं गवर्नमेंट खे इहा रिक्वेस्ट कंदो त प्लीज़ हाणे जेको आहे इहो बंदि न कयो वञे। ॿारनि जो जेको आहे लॉस त इलाही थियो आहे, गवर्नमेंट खे खपे हा त एटलीस्ट कुझु न कुझु अल्टरनेट कढे आहे। बाज़ारूं खुलियल हुयूं ऐं ॿिया बि इलाही सारा इदारा हुया जेका खुलियल आहे, सिर्फ़ु स्कूल ते ई बैन लॻल हुयो त छा कोरोना सिर्फ़ु स्कूल्स में ई हुयो? असांजी सिंध जा ॿार जेका आहिनि उहे इलाही पोइते थी विया आहिनि इन ई रीज़न जे करे। त ख़ैर फाइनली असांजा स्कूल खुलिया आहिनि, असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। असांखे हाणे त एतिरी रिक्वेस्ट कंदासीं गवर्नमेंट सां त अॻियां हली करे महिरबानी करे को बि अहिड़ो स्टेप न खणनि जिन सां असांजे सिंध जे ॿारनि जी तालीम जेकी आहे उहा तबाह थी वञे। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे छाजे करे लॉकडाउन जे करे जेतिरो अर्सो बि स्कूल बंदि थियो आहे त असांजी सिंध जी आवाम जे ॿारनि जी जेको आहे तमामु घणो लॉस थियो आहे। नाज़रीन, हैदराबाद में मौजूदु आहियूं लोअर सेकेंडरी बचल चांडियो ॻोठ। बचल चांडियो ॻोठ जी जेका असली पंहिंजी बिल्डिंग आहे उन बिल्डिंग जी मरमती कम हुजण जे करे हिते भिटाई नगर में जेको स्कूल आहे उन में ॿी शिफ्ट में हिते क़ाइमु थियल आहे, जंहिंजे करे हिन वक़्तु उन जी बिल्डिंग जो मरमती कमु हलंदड़ आहे। अव्हांखे ॾेखारियो त SOPs ते मुकमिल तौर ते सरकारी स्कूलनि में या प्राइवेट स्कूलनि में कमु हले पियो। ॿारड़ा मास्क पाए अचनि था ऐं उस्तादनि जी जेका वैक्सीनेशन जो शर्त लागू कयो वियो सिंध हुकूमत ऐं ख़ुसूसन तालीम खाते जे तरफ़ां, उन्हनि ते बि तक़रीबन हैदराबाद जे समूरनि स्कूलनि में 90% मुकमिल थी चुको आहे ऐं 90% स्टाफ वारनि जेको आहे सो उन ते अमल कयो आहे। हिन वक़्तु मौजूदु आहियूं स्कूल में, उते असांजा सीनियर टीचर्स मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। कीअं पिया ॾिसो ही जेको पंहिंजो 1.5 साल स्कूल बंदि हुआ ऐं इलाही अरसे खां पोइ वरी ॿार आया आहिनि, ॿारनि जो जेको इहो गैप आहे इन खे ख़तमु करण जे लाइ कहिड़ी प्लानिंग जोड़ी वई आहे तालीम खाते जे तरफ़ां, ख़ुसूसन तव्हां जहिड़ियूं जेके सीनियर टीचर्स आहिनि ऐं तव्हां पाण समाजी एक्टिविस्ट बि आहियो, कीअं हिन खे गैप खे ख़तमु करे सघिजे थो? अदा मुंहिंजो नालो ग़ज़ाल उरसाणी आहे, मां गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी स्कूल में जेको आहे सो एज़ अ HST जी नौकरी करे रही आहियां। जीअं त 2000 कोविड-19 जॾहिं शुरू में आयो त मूंखे यादि आहे त 27 फरवरी खां स्कूल असांजा ऑफ थी विया हलिया ऐं सम्झो त हिकिड़ी कारी ऊंदहि अची वई हली। माण्हुनि खे एतिरो ख़ौफ़ हो जो घरनि में बि इहा पोज़ीशन हुई त केर बि कंहिंसां मिले न पियो, न ॻाल्हाए पियो ऐं उन कोविड मां असां बि निकिता आहियूं जंहिंमें असां पंहिंजी हिकिड़ी क़ीमती जान बि विञाई। कोविड बज़ाहिर त ॾिठो वञे त ख़तरनाक बीमारी बि आहे, पर मां चवंदसि न बि आहे। जेकॾहिं असां उन जी केयर करियूं, SOPs ते अमल करियूं त असां पंहिंजी ज़िंदगीअ खे नॉर्मल रूटीन में खणी अची सघूं था ऐं उहो एॾो को ॾुखियो न आहे। उन में सिर्फ़ु इहो आहे त असांखे छा करिणो आहे, मास्क पाइणो आहे, पंहिंजे हथनि जी सफ़ाई करणी आहे ऐं थोरी समाजी विथी रखणी आहे। पर जीअं त असांजे माण्हुनि में अञा इहो शऊर न आयो आहे त उहे जेको आहे न वैक्सीनेशन जे अमल में था अचनि, न मास्क जे अमल में था अचनि, न ई उन ते को अमल कनि था। त मां पहिरीं त सभिनी खां पहिरीं उन्हनि सभिनी माण्हुनि खे रिक्वेस्ट कंदसि त अदा बीमारियूं अलाह जे तरफ़ां आहिनि, उन्हनि जा हल असां वटि इंसानु पाण ॻोल्हींदो आहे। इंसानु हल ॻोल्हे वरितो आहे, उन ते असां अमल करियूं, वैक्सीनेशन करायूं, समाजी विथी रखूं, मास्क पायूं त ही बीमारी कुझु कोन्हे। ऐं इहा ई बीमारी खे जेकॾहिं असां पाण हथु वठी ख़तमु कंदासीं त असां पंहिंजी आम रूटीन ऐं रिवाजी ज़िंदगी जेका पहिरीं गुज़ारे रहियासीं उन में अची वेंदासीं। 8 महीननि में सिर्फ़ु 22 डेज़ जेके आहिनि स्कूल्स हलिया आहिनि। जीअं त हाणे प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि उहे त माशाल्लाह ॾाढो सुठे तरीक़े सां ऑनलाइन लेक्चर्स वग़ैरह वीडियो कॉल जे ज़रिए उन्हनि जे ज़रिए पंहिंजी पढ़ाई खे
जारी ऐं सारी रखी वेठा आहिनि, पर जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि में इहे फैसिलिटीज़ न गवर्नमेंट ॾिए पई, न ई वरी उस्ताद करे थो, न माइटनि वटि इहे फैसिलिटीज़ मौजूदु आहिनि जो ॿार खे फॉलो कराइनि। पर बहरहाल असांजी कोशिशि हूंदी आहे त जॾहिं बि स्कूल जेतिरी देर जे लाइ खुलंदो आहे त असां ॿारनि खे वधि खां वधि फ़ाइदो ॾींदा आहियूं। बेशक ॿारनि खे लॉस थियो आहे, बग़ैर एग्ज़ाम जे ॿार प्रमोट थिया आहिनि, ॿारनि खे लॉस बि थियो आहे, पर वरी बि शुक्र आहे रब जो, साईं सरदार शाह ऐं अकबर लगारी साहिब जिन जो, जंहिंजे अचण सां कुझु चेंजिस नज़र आयूं। उन्हनि फौरी तौर ते स्कूल्स खोलिया ऐं अमले खे जेको आहे वैक्सीनेटेड करण जी तलक़ीन कयूं ऐं पूरो अमलो जेको आहे वैक्सीनेटेड आहे। असांजा हेड मिस्ट्रेस हिन स्कूल जी मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। दादी, स्कूल त खुली विया आहिनि, 1.5-2 साल जो गैप बि हुयो, SOPs ते अमल कराइण जे हवाले सां नोटिफिकेशन जारी थियो आहे त ॿारनि ते उस्तादनि ते नोटिफिकेशन आहे त SOPs ते अमल कराए स्कूल हलायो। त हीउ जेको गैप अची वियो आहे, प्रमोट कयो वियो आहे ॿारनि खे 9हीं खां 8हीं में, 4हीं खां 5हीं में, इहो कीअं गैप ख़तमु थींदो? सर, नो डाउट सिचुएशन जे करे, कोरोना जे करे ॿारनि खे प्रमोट त कयो वियो आहे, मगर इहो आहे कि हाणे असांखे वधीक थोरी महिनत करणी पवंदी कि ॿार जेको आउट ऑफ टच हुआ स्टडीज़ सां, त हुननि ते असां वधीक फोकस कयूं ऐं हुननि खे जेको आहे पढ़ाई जी तरफ़ मुतवजा कयूं कि हिन कोरोना जे करे वाक़ई स्टडीज़ डिस्टर्ब थियूं आहिनि। सम्झो था त कवर थी वेंदो, उस्ताद एतिरी महिनत कंदा या ॿार बि उन्हनि खे ओतिरो रेस्पॉन्स ॾींदा? ॾिसो न, चैलेंजिस त ईंदा आहिनि, हाणे हुननि जो सोल्यूशन कढणो आहे, त मां सम्झां थी कि अगरि महिनत कई वेंदी, ॿार जो त उहो ई ज़हन कचो हूंदो आहे, तव्हां जेकी शयुनि में रखंदा, फीड कंदा त उहो हुनखे ग्रेस्प करे वेंदा। त इन लाइ टीचर्स महिनत करनि पियूं, नो डाउट कॉम्पिटिटिव आहिनि, त हू इनशाला ॿारनि खे इन लेवल ताईं खणी ईंदियूं। नाज़रीन, 1.5 साल खां 2 सालनि जे वक़फ़े खां पोइ सॼी सिंध जा स्कूल खुली चुका आहिनि, ऐं सरकारी स्कूल हुजनि, तोड़े जो ख़ानगी स्कूल हुजनि, उन्हनि में जेको आहे सो SOPs ते अमल कराईंदे ॿारनि ऐं उस्तादनि पंहिंजी एजुकेशन बरक़रार रखी आहे ऐं कंटिन्यू कई आहे। ॿारनि जो जेको गैप आहे उनखे ख़तमु करण जे लाइ उस्तादनि जे तरफ़ां इहो चयो आहे त उनखे वॾी महिनत करणी थी पए ऐं हुननि खे जेकी बि महिनत करणी पई उहा कंदा। प्रोग्राम हैदराबाद टाइम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हिकिड़ो खे ॾींदा इजाज़त, तेसि ताईं सदाईं गॾु।